बिरिया रोड मां ख़बर ईंदा हालु त बिरिया रोड ऐं आसपास में बदअमनी वधी वई। बिरिया रोड थाणे जी हद में पका चांग लिंक रोड ते नामालूम हथियार बंदन पारां पका चांग वासी हैदर चांग खां ॾींहं ॾठे जो हथियारनि जी ज़ोरत ते 125 मोटरसाइकिल, एक आईफोन समेत 2 मोबाइल फोनूं ऐं 35,000 रोक रक़म फुर करे फरार थी विया। फुर जे अड़े वाक़े बाद मुतासिरनि जो पका चांग लिंक रोड टेल शाक स्टाफ वटि पुलिस चौकी अॻियां सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि मुसाफ़िर गाॾियूं बीह वयूं। पुलिस इंतजामिया खिलाफ़ चिती नारेबाज़ी कई वई। उन सिलसिले में मुतासिरनि ॿुधायो त बिरिया रोड, बिरिया सिटी ऐं आसपास जे इलाइक़नि में फुरूं, चोरियूं ऐं धाड़ा लॻण रोज़ जो मेमूल बणिजी वियो आहे। हिननि इल्ज़ाम हणंदे चयो त इलाइक़े पुलिस ॾुआरियुनि सां मिलियल आहे। हितां जे रहवासियुनि खां मुख़्तलिफ़ लिंक रोड ते रोज़ानो जी बुनियाद ते फुरूं थियनि थियूं। हिननि DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कयो त नोटिस वठी अमन अमान जी सूरतहाल बहाल कई वञे ऐं फुर थियल गाॾी समेत ॿियो सामान वापस करायो वञे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।